अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाको। असां सां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंकी। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। भारतीय इंतहा पसंद जे दबाव में अची IPL फास्ट बॉलर मुस्तफ़ीज़ रहमान खे रिलीज़ करण तां बांग्लादेश ऐं भारत में छिकताण वधी वई। बांग्लादेश T20 वर्ल्ड कप लाइ टीम भारत न मोकिलण जो ऐलान करे छॾियो। बांग्लादेश क्रिकेट बोर्ड पारां जारी कयल पधिराई मुताबिक़ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जी हंगामी मीटिंग थी, जंहिंमें भारत ऐं श्रीलंका में T20 वर्ल्ड कप जी डेवलपमेंट बाबति जाइज़ो वरितो वियो। इजलास में गुज़िरियल 24 कलाकनि में पैदा थींदड़ सूरतहाल जो तफ़सीली जाइज़ो बाद फ़ैसिलो कयो वियो त बांग्लादेश जी क़ौमी टीम भारत न वेंदी। वफ़ाक़ी घर वज़ीर मनी लॉन्ड्रिंग कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन जो हुकुम ॾेई छॾियो। मोहसिन नक़वी जी सदारत हेठि FIA कराची ज़ोन जो इजलास मनी लॉन्ड्रिंग ख़िलाफ़ कार्रवाइनि बाबति ब्रीफिंग। घर वज़ीर चयो आहे त वॾनि मनी लॉन्ड्रर्स में मज़बूतीअ सां हथ विधो वञे। जाली दावानि जे कारोबार में मुलविज़ जवाबदारनि खे बख़्श न कयो वेंदो। अमरीका पारां इक़्तिदार जी मुंतक़िलीअ ताईं वेनेज़ुएला खे पाण हलाइण जो ऐलान। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त अमरीकी तेल कंपनियूं वेनेज़ुएला उमाणींदासीं। वेनेज़ुएला मथां वधीक हमलनि जो मंसूबो आहे। ऑपरेशन लाइव शो जियां ॾिठो। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त मादुरो मंशियात नेटवर्क जो सरपरस्त हो। अपोज़िशन लीडर मारिया कोरिना खे अवामी हिमायत हासिल नाहे। मारिया कोरिना सां राब्तो नाहे थियो। वॾे वज़ीर सिहत मुराद अली शाह चयो आहे त सूबे जे अमन ख़राब कंदड़नि खे सख़्ती सां मुंहींदासीं। तालीम असांजे फ़िक्री मुस्तक़बिल जी ज़मानत आहे। इल्म खे मुआशरे जी बहितरीअ लाइ इस्तेमालु करणु घुरिजे। कराची में अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटीअ खे कॉन्वेंशन खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी ज़ुल्फ़कार अली भुट्टो शुरू कई। हीउ इदारो पीपल्स पार्टी जे नज़रिए जो तसलसल आहे। जमायत इस्लाम जे अमीर हाफ़िज़ नईमुर रहमान चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जो विजन कराची खे मोहन जो दड़ो बणाइणु आहे। पीपल्स पार्टी कराची दुश्मन जमायत आहे। उनखे फारम 47 ज़रिए मढ़ियो वियो। ही कराचीअ जा 3400 अरब रुपया खाई विया आहिनि। कराचीअ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हाफ़िज़ नईमुर रहमान चयो त सिंध जी सूरतहाल ॾिसूं था त दिलि रत जा ॻोढ़ा रोए थी। पीपल्स पार्टी चवे थी त K4 मंसूबो वफ़ाक़ जी ज़िम्मेवारी आहे। K4 लाइ पाणी घरनि ताईं पहुचाइण जो कमु बि सिंध हुकूमत जो हो, पर सिंध हुकूमत पंहिंजे हिसे जो कमु नाहे कयो। शिकारपुर वेझो पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए 2 नौजवाननि जे क़त्ल करण वारे वाक़े जो जिरगो। 18 पुलिस अहलकारनि मथां 3 करोड़ 3 लख रुपया ॾंड। ॻोठ फरीद जतोई में अमीन अहमद बुलैदी जे सरपंचीअ हेठि मक़तूल नौजवान गुलाम मुर्तज़ा जतोई अमजद अली लोहर जे क़त्ल जो जिरगो थियो। डिसमिस फ्राम सर्विस कयल 12 पुलिस अहलकार ऐं अमलदारनि समेत शिकारपुर पुलिस जे 18 अहलकारनि ते 3 करोड़ 3 लख रुपया ॾंड विधो वियो। ॾंड जा 1 लख रुपया मौक़े ते ई अदा कया विया। बक़ाया रक़म 3 क़िस्तुनि में अदा कई वेंदी। मटियारी भरिसां ट्रालर ऐं वैन में टकर सबबि नींगर समेत 3 ॼणनि जे फौत थियण जो इतला। क़ौमी शाहराह ते हादसे बाद पुलिस ऐं रेस्क्यू टीमूं पहुची वियूं। वैन में फाथल माण्हुनि खे ॿाहिरि कढण जो सिलसिलो जारी। 4 खां वधीक ज़ख़्मी नाज़ुक हालत में इस्पताल मुंतक़िल। सखर में मज़ारी ऐं बुगटी बिरादरी में तकरार तां हथियारबंदनि जो हमिलो। 2 ॼणा क़त्ल। तमाचाणी थाणे जी हद फराइश मोड़ वटि सुई वासी कार सवारनि मथां हथियारबंदनि जी फायरिंग। मारिजी वियलनि जे खमीसो ऐं बालाच बुगटी तौरु सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो मज़ारी ऐं बुगटी बिरादरीअ में पुराणे तकरार तां पेश आयो आहे। बुगटी बिरादरीअ जा माण्हू सुई खां सखर इलाज लाइ अची रहिया हुआ त हमिलो कयो वियो। जेकमाबाद वेझो मुसाफ़िर वैन टायर बस्ट थियण सबबि कल्टी थी पई। हादसे में मासूम नींगरी फौत, 13 ॼणा ज़ख़्मी। क़ौमी शाहराह ते हादसे जे नतीजे में वैन सवार 14 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि मां मासूम ॿारड़ी ज़ैनब इस्पताल में इलाज दौरान दमदमी हवाले कयो। 13 ज़ख़्मियुनि में 3 औरतूं ऐं 2 ॿारड़ा बि शामिल। लाड़कानी जे इस्पताल मुंतक़िल।
घोटकी वेझो धनार रेलवे ट्रैक पार कंदे ट्रेन जी टक्कर में फौत। रेलवे स्टेशन भरिसां हादसे में अडरोट अब्दुल जब्बार वसीर फौत थी वियो। पुलिस मूजिबि धनार रेलवे ट्रैक तां चौपायो माल गुज़ारे रहियो हो त पंजाब वेंदड़ ट्रेन जे टक्कर में फौत थी वियो। शहदादपुर वेझो 3 ॿारनि जी माउ मुबैना तौर ख़ुदकुशी करे छॾी। ॻोठ राज़ी ख़ान ज़रदारी में 27 वरियनि जी शाज़िया ज़रदारी जो घर मां फाहो खाधल लाश मिलियो। वारसनि मूजिबि औरत फाहो खाई ख़ुदकुशी कई आहे।